औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों 21 जून 1953 एक शानदार ॾींहुं, अज़ीम ॾींहुं, जंहिं ॾींहुं एक अज़ीम लीडर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिन जहान में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे घर जनम वरितो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे मोहतरमा के पंहिंजो जानशीन बि जेको आहे सो बणायो। ही पंहिंजी भेण भाउनि में शाहनवाज़ भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं सनम भुट्टो खां बि वॾी हुई। ऐं 1971 पाक भारत जी जेका जंग, उनजो सिक्योरिटी काउंसिल जो जेको इजलास हुजे, उनमें पंहिंजे पीउ वालिद साहब ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां शाना बशाना हुई। चाहे शिमला मुआहिदो हुजे 1972, उनमें बि जेको आहे सो ही शाना बशाना पंहिंजे पीउ सां गॾो हूंदी हुई। ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे शहादत खां पोइ अप्रैल 1979 में पीपल्स पार्टी जी को चेयरपर्सन जी हैसियत खां ज़वलक जी उन शदीद मार्शल लॉ लाइ अमली जदोजहद शुरू कई ऐं उन जे नतीजे में हिन खे 1984 में मुल्क छॾे बरतानिया लंडन वञिणो पियो। ऐं लंडन में क़याम जे दौरान ई हिन जेको आहे सो पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन मुंतखब थी ऐं 1986 में पंहिंजे ॾे वापसि आई, जिते कराची में फ़ी लख माण्हुनि जे सैलाब हिन जो वालियाना इस्तक़बाल कयो। इहो बि तारीख़ में हिकु मिसाल आहे। ऐं उन खां पोइ 18 दिसंबर 1987 में जनाब आसिफ अली ज़रदारी सां हिन शादी कई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन सियासी जेका कशमकश हुई, उन जे बावजूदि पंहिंजे औलाद बख्तावर आसिफ़ा ऐं बिलावल लाइ पंहिंजी माउ जी जेका हैसियत खां वधीक तरजीह ॾिनी। ऐं उन खां पोइ 17 अगस्त 1988 में हिकु जहाज़ हादसो थियो ऐं उन में जनरल ज़ियाउल हक़ जी जेका सा वफ़ात थी। उनखां पोइ 16 नवंबर 1988 में इलेक्शन थी, जंहिंमें पीपल्स पार्टी वाज़े अक्सरियत हासिल कई ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान न पर इस्लामी दुनिया जी पहिरीं ऐं दुनिया जी कम तरीन 35 साल जी उमिरि में कम तरीन ख़ातून जो ख़िताब हासिल कयो ऐं वज़ीर आज़म थी। ऐं उन खां पोइ हिन जे दौर में काफ़ी जेके आहिनि चैलेंजिस जा सामना हुआ। उन खां गॾोगॾु जेको सो करप्शन जो बि जेको आहे सो सामनो करिणो पियो। ऐं 1990 में सदर ग़ुलाम इसा ख़ान जेके आहिनि असेंबली तहवील में वठी ऐं मोहतरमा जे हिन पहिरें दौर जो ख़ात्मो आंदो। ऐं 3 साल मुसलसल अपोज़िशन में वेहण खां बाद में 1993 में ॿीहर इलेक्शन थी ऐं उन में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको हुकूमत ठाही, पर पीपल्स पार्टी जी वाज़े अक्सरियत कोन हुई, मशरूत गॾियल हुकूमत मोहतरमा ठाही ऐं मुल्क जो भाग दौड़ जेका आहे हासिल कई। 1996 में अहिड़ा हालात ठाहिया विया ऐं जेको आहे सो हिकिड़ी स्कीम तहत ऐं साज़िश तहत जेको आहे सो
मोहतरमा खे हिकिड़ो अहिड़ो धचको ॾिनो वियो जो हुनजो साईं के तव्हां भाउ मीर मुर्तज़ा खे पुलिस जी वर्दी में जेको आहे सो क़तल करायो वियो। ऐं उन टाइम फारूक लियारी असेंबली तहवील में वरिती ऐं बेनज़ीर जे ॿिए दौर जो बि ख़ात्मो आंदो। ऐं 1999 में उनखां पोइ जेको आहे सो 1999 में जनरल मुशरफ नवाज़ शरीफ़ जो तख़्तो ऊंधो करे ऐं जेका आहे सा मुल्क में ॿीहर माशरा नाफ़िज़ करे छॾी। ऐं उनखां पोइ 2007 में बेनज़ीर हिकु एमएसटी डील जेका आहे साइन करे वापसि मुल्क कराची पहुती। ऐं उते जेको आहे सो 18 अक्टूबर 2007 जेको आहे सो बेनज़ीर जो हिकिड़ो वालियाना इस्तक़बाल कयो वियो। ऐं जेको काफ़ी सिक्योरिटी रिस्क हुआ उन टाइम ते जेको सो मुल्क जा हालात बि अहिड़ा हुआ ऐं हिन ते कातिलाना हमला कया विया, धमाका कया विया उन जेका अवामी मेड़ उन जलसे में। पर मोहतरमा त जेका महफ़ूज़ रही, पर केतिरनि ई जियालनि जेको आहे सो बेनज़ीर जे जानसारनि जेको सो पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई पंहिंजे लीडर खे जेको आहे सो महफ़ूज़ रखियो। ऐं मोहतरमा खे जेका हिकु अहिड़ी विजत ऐं जेका मोहबत तमामु खां जेका हिन जी दिलि में जेका नज़र आई। हिन में हिकिड़ो अजीब जेका कैफ़ियत मोहतरमा में नज़र आई जो काफ़ी सिक्योरिटी रिस्क ऐं कई जेके आहिनि से अहिड़ा काज़ जेका महसूसु थियण बावजूदि जेको आहे सो हीउ घर वेही न सघी। हिन पंहिंजे आवाम जो जेको आहे सो आवाम खे तरजीह ॾिनी ऐं आवाम जे लाइ जेका हिन पंहिंजी जेका सियासी एक्टिविटीज़ उहा जारी रखी। नेठू कारो ॾींहुं बचिणो हो, लालबाग रावलपिंडी 27 दिसंबर 2007 जॾहिं ही हिकु अवामी जलसे खे ख़िताब करे वापसि मोटी पे त पार्टी कारकुन जे नारनि जो जवाबु ॾियण जे लाइ ऐं हिन जेको सो गाॾी जी छित मां ॿाहिरि निकिरी जीअं हथ हिलाया त उते धमाका थिया ऐं मोहतरमा खे निशानो बनाए गोली लॻाई वई जेका मोहतरमा खे कंध में लॻी ऐं शदीद जेका ज़ख़्मी थी पई। हिनखे अस्पताल आंदो वियो। पर अफ़सोस जो मोहतरमा जेको आहे सो ही सॼो जान छॾे असां सभिनी खे सॼे वञी ख़ाली के हक़ीक़ी सां वञी मिली।